अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंडअप सां गॾु आऊं आहियां महरून निसा सूमरो ऐं अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं कुझु अहिड़ा इंटरनेशनल इशूज़ जेके लास्ट वीक जी ब्रेकिंग न्यूज़ रहिया आहिनि, जेके अख़बार में ऐं न्यूज़ चैनल ते जेके हेडलाइंस में अहिड़ा टॉपिक ईंदा रहिया आहिनि, उन हवाले सां कोशिशि कंदासीं असां पंहिंजे नाज़रीन खे अॼु अपडेट कयूं। जी नाज़रीन, जीअं त ISIS जंहिंखे इस्लामिक स्टेट ऑफ इराक एंड सीरिया बि चयो वेंदो आहे, त उन्हनि पंहिंजी 2014 खां 2015 ताईं जेका रिपोर्ट आहे उहा पंहिंजी उन्हनि अपडेट कई आहे। त उन्हनि जे हवाले सां उन्हनि पंहिंजी रिपोर्ट में इहो अपडेट कयो आहे त उन्हनि सॼे साल में 2014 खां 2015 ताईं किथे केतिरा हमला कया आहिनि ऐं केतिरा माण्हू मारिया आहिनि। इन हवाले सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर जॾहिं असां ISIS जे बारे में ॻाल्हायूं था त उनजी हिस्ट्री ते ॿुधाइण त तमामु ज़रूरी आहे। त नाज़रीन, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ISIS जेको आहे उज़्बेकिस्तान, सीरिया ऐं इराक जो हिकिड़ो सुन्नी मुस्लमाननि जो हिकिड़ो शिदत पसंदनि जी हिकिड़ी तंज़ीम आहे, जेका 2015 जे रिकॉर्ड जे मुताबिक़ जेका 20 लख माण्हुनि जेको हिन तंज़ीम में शमूलियत हासिलु कई आहे। हींअर इन्हनि जो जेको लिबिया, नाइजेरिया खे मिलाए करे साउथ एशिया में तमामु वधीक उन्हनि जी जेको रेशो आहे उहो वधीक नज़र अचे पियो। हीअ पाण खे दाहिश बि सॾराईंदा आहिनि। हिननि जे लीडर जो नालो अबू बकर बगदादी आहे ऐं जंहिंजो चवणु आहे त हू ख़लीफ़ो आहे। हींअर ताईं हुनजो चवणु आहे त हू दुनिया में सभ खां आख़िरी जेको ख़लीफ़ो आहे उहो आहे। ISIS जी जेका बुनियादु रखी वई हिन तंज़ीम जी, उहा 1991 में रखी वई। जीअं त हिननि जे 2014 ताईं हिननि जा तालुकात अल-क़ाइदा सां ॿुधाया वेंदा हुया, पर जॾहिं त 3 फरवरी 2014 में अल-क़ाइदा पंहिंजा सॼा राब्ता ऐं सॼा कनेक्शन्स जेके बि ISIS सां हुया उन्हनि ख़तमु करे छॾिया हुया। रिसेंटली रिपोर्ट जे मुताबिक़ ईरान जे शहर मोसुल में हिननि जा सभ खां वधीक जेके आहिनि हमला कया विया आहिनि ऐं जेके ख़ुदकश हमला आहिनि, जेके सुसाइड अटैक्स आहिनि, उहे हिननि सऊदी अरबिया जे शहर अबा में तमामु वधीक कया आहिनि। मिस्र में हिननि सरकलम जा वाक़िया तमामु घणा कया आहिनि। जॾहिं त रिसेंटली जेको वाक़ियो पेश आयो आहे लास्ट गुज़िरियल ख़म्स ते बगदाद में जेको ब्लास्ट थियो, जंहिंमें 60 माण्हू मरी विया आहिनि। 2014 खां 2015 ताईं रिपोर्ट जे मुताबिक़ जेको हिननि मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेके बि हमला कया आहिनि उनजी असां तव्हांखे रिपोर्ट ॾींदा हलूं त हिननि जुलाई में 2014 जी जुलाई में जेको आहे 210 हमला कया आहिनि, ऑगस्ट में 300 हमला कया आहिनि। इहे सभु हमला जेके आहिनि उहे हिननि बम ब्लास्ट ख़ुदकश हमला कया आहिनि। सेप्टेंबर में हिननि 214 कया आहिनि, अक्टूबर में 253, नवंबर में 294, दिसंबर में 278, जनवरी 2015 में 285 ऐं फेबररी 2015 में 295, मार्च में 265, अप्रैल में 285 ऐं मई में 290, जून में 184। इन्हनि इहे जेके हमला कया आहिनि इहे हींअर हिननि जा ख़ुदकश हमलनि जी जेको आहे हिननि रिपोर्ट पंहिंजी ॾिनी आहे, जेका हिननि मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको आहे पर मंथ जे हिसाब सां हिननि जेतिरा बि हमला कया आहिनि सुसाइड्स जा। ISIS जो 2015 में जनवरी में हिकु पंहिंजो ग्रुप ठाहियो। नाज़रीन, हिननि जो ग्रुप जेको आहे हुनखे विलाया चवंदा आहिनि। ग्रुप मीन्स ते ही पंहिंजे डिफरेंट माण्हुनि जो हिकिड़ो मजमूओ ठाहे उहे जेको आहे बॉर्डर से मोकिले छॾींदा आहिनि। जॾहिं त हिननि 2015 जनवरी में विलाया पंहिंजा जेके आहिनि अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जी बॉर्डर ते मोकिलिया, जिते ऑलरेडी जिते अल-क़ाइदा जा ऑपरेशन हलनि पिया। जंहिंमां इहो बि नज़र अचे थो त जेके ISIS आहिनि इहे अल-क़ाइदा खे बि चैलेंज करे रहिया आहिनि, छो त इन खां पहिरीं हे यमन में जेको आहे पंहिंजे वलाया मोकिलिया हुया, जेको यमन जेको आहे मोस्ट पावरफुल इलाइक़ो आहे ISIS जो। हींअर ISIS पंहिंजे वलाया मोकिलण जो इरादो कयो आहे नॉर्थ रशिया में, जिते अल-क़ाइदा जा 2007 खां हिनमहिल ताईं ऑपरेशन हली रहिया आहिनि। ISIS खे सभ खां वधीक फ़ाइदो जेको आहे बोको हरम जी शमूलियत सां ई पियो आहे, जंहिंसां हुननि खे इहो फ़ाइदो थियो आहे त हुननि पंहिंजो जेको ग्रुप आहे, जेका पंहिंजी तंज़ीम आहे, उहा नॉर्थ ऐं वेस्ट अफ्रीका ताईं बि वधाए चुका आहिनि। 2015 जी रिपोर्ट जे मुताबिक़ नाज़रीन, जीअं त 2015 जे हुननि पंहिंजी जनवरी खां हिन लास्ट जून ताईं पंहिंजी रिपोर्ट ॾिनी आहे, त उन्हनि जे मुताबिक़ जनवरी में 17 जनवरी 2015 में उन्हनि यमन शहर जे सना में ख़ुदकुश बमबार जेको आहे गाॾियुनि ते धमाका कया हुया, जंहिंमें 4 ॼणा मारिजी विया हुया। उन ई साॻे ई महीने में जनवरी 20 तारीख़ ते ख़ुदकुश बमबार जेको आहे मस्जिदनि में हमला कया हुया, जंहिंमें 2 माण्हू मारिजी विया हुया। 19 जनवरी ते मिस्र जे शहर जेको आहे सिनाए में हिननि 4 हमला कया हुया ऐं इहे साॻा ई हमला जेको आहे हिननि मस्जिदनि ते कया, जंहिंमें 27 माण्हू मरी विया हुया। 27 जनवरी 2015 जे लिबिया जे शहर ते ट्रिपोली में हिकिड़े होटल ते हमिलो कयो हुयो, जिते काई डेलीगेशन USA जी डेलीगेशन हुई, जिते हिन हमिलो कयो त जंहिंमें कुझु 5 फॉरेनर्स खे ऐं 5 गार्ड मरी विया हुया।
21 मार्च 2015 में यमन जे सना शहर में 4 ख़ुदकश हमला कया हुआ। 4 जेके ख़ुदकश हमला उन्हनि कया, उन्हनि वरी हिकु मस्जिदनि ते कया हुआ जंहिंमें 125 माण्हू मारिजी विया हुआ ऐं 300 ज़ख़्मी थिया हुआ। 18 अप्रैल 2015 में अफ़गानिस्तान जे शहर जलालाबाद में हिननि ख़ुदकश बम धमाका कयो हुयो हिकु बैंक में, जाते जेके गवर्नमेंट एम्प्लॉइज़ आहिनि पंहिंजी सैलरी वठण लाइ कतार में बीठा हुया त जंहिंमें 34 माण्हू जेके आहिनि उहे मरी विया हुया ऐं 125 ज़ख़्मी थिया हुया। 13 अप्रैल में लिबिया जे शहर ट्रिपोली में हिननि साउथ कोरियन एम्बेसी ते हमिलो कयो हुयो। 2 अप्रैल 2015 में हिननि मिस्र जे शहर ते आर्मी जी 5 चेक पोस्ट ते जेको आहे भारी असलह सां हमिलो कयो हुयो, जंहिंमें 15 फ़ौजी जेके आहिनि मरी विया हुआ ऐं 2 सिविलियन जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया हुआ। हींअर जॾहिं लास्ट हाणे मई जी ॻाल्हि कजे थी त मई 2015 में 22 मई ते सऊदी अरब जे शहर कदिया में मस्जिद ते हिननि ख़ुदकश हमिलो कयो, जंहिंमें 135 माण्हू जेके आहिनि जेको आहे ज़ख़्मी थिया हुआ ऐं 21 माण्हू जेके आहिनि मरी विया हुआ। हिननि जून में मई खां पोइ जॾहिं हिननि जून जी ॻाल्हि थी कजे त 26 जून ते हिननि कुवैत शहर ते हमिलो कयो आहे, जिते 27 माण्हू मरिजी विया हुआ ऐं इहो जेको कुवैत ते हिननि हमिलो कयो ISIS जे तरफ़ां, इहो 20 सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो कुवैत ते जेको आहे ख़ुदकश हमलो हुयो। नाज़रीन, जीअं त हिननि पंहिंजी जेकी इहे रिपोर्ट्स जे मुताबिक़ हिननि जो जेके पंहिंजी रिपोर्ट बि अपडेट कनि था पिया, त उन में बि ॿुधाइनि था त असां हेतिरा हिते हमला कया आहिनि ऐं जेको आहे उन सां हेतिरा माण्हू जेके आहिनि मरिजी विया आहिनि, उहे तव्हांखे उहा असां ॿुधायोसीं उन्हनि जी रिपोर्ट जे मुताबिक़। जी नाज़रीन, जीअं त ISIS जेके दाइश जंहिंखे चयो वेंदो आहे, जीअं त पंहिंजी रिपोर्ट जे मुताबिक़ असांखे 2014 खां 15 ताईं उन्हनि बिल्कुलु अपडेट कयो आहे त किथे किथे हुननि हमला कया आहिनि ऐं केतिरा हमला कया आहिनि उन्हनि जी, जीअं त तव्हांखे वेबसाइट ते बि मिली वेंदो। पर सुवाल इहो थो थिए त जेके बि इहे शिदत पसंद तंज़ीमूं आहिनि जेको ही करे रहियूं, छा इहा इंसानियत आहे या असांजो इस्लाम वाक़ई असांखे इहो सेखारे रहियो आहे? हींअर असां हलूं था ब्रेक ते ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं हिकिड़े ॿिए इंटरनेशनल टॉपिक सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त तव्हांखे यकीनन ख़बर हूंदी त लास्ट वीक जेको आहे गुज़िरियल हफ़्ते थर्सडे ते खम्स वारे ॾींहं ते हुआना में अमरीकी सफ़ारती खाने जी जेको आहे परचम खुशाई कई वई। जीअं त 70 सालनि खां पोइ जेको आहे अमेरिका जो सिफ़ारती खानो खोलियो पियो वञे क्यूबा में, ऐं इहो सिफ़ारती खानो ॿिन्ही मुल्कनि जे विच में बहितर तालुकात ठाहिण लाइ खोलियो पियो वञे। 70 सालनि खां पोइ हीउ सिफ़ारती खानो खोलण खां पोइ त वज़ीर ख़ारजा जो अमेरिकन वज़ीर ख़ारजा जो इहो पहिरियों दौरो हुयो 70 सालनि खां पोइ, जेको हींअर हुननि क्यूबा में कयो ऐं जेका परचम खुशाई कई हुई। अमरीकी परचम खुशाई करण वारा इहे ई अमेरिकन फ़ौजी आहिनि जिन पहिरियां 1961 में इन झंडे खे हेठि लाथो हुयो। वज़ीर ख़ारजा कैरी जो जुमेरात वारे ॾींहुं परचम खुशाई जी तक़रीब सां ख़िताब कंदे चयो त हीउ हिकु तारीख़ी लम्हो आहे जेको हींअर क्यूबा में जेको आहे हिकु अमेरिकन जेको आहे सिफ़ारती खाने खोलणु ऐं उन जी परचम खुशाई करणु हिकिड़ो तारीख़ी लम्हो आहे। पर उन्हनि वधीक इहो बि चयो त क्यूबा में सियासी तब्दीली जो अमेरिका जो दबाउ हमेशह बरक़रार रहंदो, उन ते कोई बि असर अंदाज़ न थींदो। सिफ़ारती खाना जे ॿाहिरि जमा थियण वारा जेके बि हज़ारे माण्हू हुया, उन्हनि माण्हुनि चयो आहे त क्यूबा जी अवाम जी सही ख़िदमत जेका आहे असल जेका आहे जमहूरी निज़ाम सां ई करे सघिजे थी। उन्हनि इहो चयो त अहिड़ो निज़ाम हुजणु खपे जो अवाम खे पूरो हक़ु हुजे जेको आहे पंहिंजो लीडर सिलेक्ट करण जी। इन्हनि अमेरिकन जेके वज़ीर ख़ारजा हुया, जेके अमेरिकन वज़ीर ख़ारजा हुया, उन्हनि इन ॻाल्हि खे बि एक्सेप्ट कयो आहे, इन ॻाल्हि खे बि क़बूल कयो त अमेरिकी पॉलिसी जेके बि जमहूरियत जी बहाली में पहिरियां जेकी हुयूं उहे नाकाम रहियूं आहिनि। पर हींअर पूरी कोशिशि कंदासीं त ॿिन्ही मुल्कनि जा हालात जेतिरा बहितर थी सघनि ऐं थियनि। ऐं इन खां वधीक उन्हनि इहो चयो त 70 सालनि खां पोइ जेका हीअ परचम खुशाई कई वई आहे क्यूबा में हिकिड़ो सिफ़ारती खानो कयो आहे, हिकु तारीख़ जो वॾो हिसो आहे ऐं हाणे अहिड़ा हालात पैदा न कया वेंदा जंहिंसां इनखे वरी हिकु दफ़ो ॿीहर सां जेको आहे इन परचम खे हेठि लाहिणो पए।
नाज़रीन, जीअं त क्यूबा में अगरि परचम खुशाई कई वई आहे, हिकिड़ो तारीख़ जो वॾो हिसो ॿुधायो थो वञे त उते ई जेको अफ़गानिस्तान जे प्रेसिडेंट जो पाकिस्तान खे तनक़ीद कंदे हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी वई त जेके बि काबुल में ख़ुदकश बमबार थियनि पिया ऐं जेके बि हादसा उते थी रहिया आहिनि उन में पाकिस्तान मुलविस आहे। जीअं त हींअर जेको गुज़िरियल हफ़्ते जेको आहे काबुल में थींदड़ धमाकनि खां पोइ अफ़गानिस्तान जे सदर अशरफ गनी पाकिस्तान ते तनक़ीद कंदे चयो आहे त पाकिस्तान मां अमन जी उमेद हुई पर काबुल खे जंग जा पैगाम ॾिना था वञनि। अफ़गानिस्तान सदर हिकु मीडिया खे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अफ़गानिस्तान हमेशह अमन चाहियो आहे पर गुज़िरियल कुझु महीननि खां जेके बि ख़ुदकश धमाका थी रहिया आहिनि, बम धमाका थी रहिया आहिनि उन में पाकिस्तान मुलविस आहे छो त पाकिस्तान में ई अहिड़े ख़ुदकश बमबारनि जी जेका आहे फैक्ट्री मौजूदु आहे। ॿिए तरफ़ पाकिस्तान जे दफ़्तर ख़ारजा रहमान जो चवणु आहे त दहशतगर्दी ॿिन्ही मुल्कनि में मौजूदु आहे जेको ॿिन्ही मुल्कनि में अमन तबाह करणु चाहिनि था। गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां काबुल में दहशतगर्दी जा वाक़िया वधीक थी रहिया आहिनि जंहिंजे हवाले सां अफ़गानिस्तान सदर पाकिस्तान जे वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई ऐं चयो त जॾहिं तव्हां पाकिस्तान में दहशतगर्दी खे ॾिसो पिया ऐं जॾहिं त तव्हां कोशिशि कयो था त पाकिस्तान में दहशतगर्दी ख़तमु कई वञे त अफ़गानिस्तान खे बि पाकिस्तान वांगुरु ई ॾिठो वञे ऐं ओड़ी तरह सां ई मदद कई वञे त अफ़गानिस्तान मां बि दहशतगर्दी खे ख़तमु करण जी पूरी कोशिशि कई वञे। अफ़गानिस्तान जे हुक्मरान जा अहिड़ा बयान ॿुधण खां पोइ पाकिस्तान हुकूमत जेका आहे अफ़गानिस्तान जे ॿारनि जी जेका स्कॉलरशिप हूंदी आहे जेका हर साल अफ़गानिस्तान ॿारनि खे स्कॉलरशिप ॾिनी वेंदी आहे उन जी जेका पाकिस्तान जे तरफ़ां हुई उहा हुननि टेम्पररी डिले करे छॾियो आहे। पाकिस्तान एम्बेसी जे तर्जुमान अख्तर मुनीर काबुल में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 6000 ॿार हिन साल पाकिस्तान स्कॉलरशिप में अप्लाई कयो हुयो जेके पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में तालीम हासिलु कंदा आहिनि। न सिर्फ़ु इंजीनियरिंग ऐं मेडिकल कॉलेजिस में बि उहो तालीम हासिलु कंदा आहिनि त कुझु सिक्योरिटी इशूज़ खे ॾिसंदे पाकिस्तान अफ़गानिस्तान ॿारनि जी स्कॉलरशिप खे डिले करे छॾियो आहे। हुननि चयो त जेका रिसेंटली असां जेको बि उन जे हवाले सां अपडेट कंदासीं त उहो पंहिंजी वेबसाइट ते अफ़गानिस्तान ॿारनि जे लाइ अपडेट करे छॾींदासीं त नई डेट कहिड़ी हूंदी जंहिंजे थ्रू हू हाणे अप्लाई करे सघनि था। जॾहिं त पाकिस्तान में अफ़गानिस्तान जे तरफ़ां हिकु डेलीगेशन बि मोकिली वई आहे। उन डेलीगेशन खे पाकिस्तान मोकिलण जो हिकिड़ी वजह हुई त यकीन ॾियारायो वञे त जेके बि वाक़िया अफ़गानिस्तान में थी रहिया आहिनि उन्हनि में पाकिस्तान मुलविस नाहे। उन्हनि खे यकीन बनाइण जे लाइ काबुल में जेके बि दहशतगर्दी जा वाक़िया थियनि था उनमें पाकिस्तान मुलविस न आहिनि जंहिंजे करे जेका डेलीगेशन में फॉरेन मिनिस्टर अफ़गानिस्तान जा सलाहुद्दीन रब्बानी, अफ़गानिस्तान इंटेलिजेंस जा चीफ रहमतुल्लाह नबील ऐं डिफेंस मिनिस्टर मासूम स्टेंगज़ाई मौजूदु हुया। जी नाज़रीन, जीअं त हींअर तव्हांखे ख़बर आहे त हेलरी क्लिंटन ते तमामु घणी तनक़ीद कई पई वञे ऐं हींअर जेका हेलरी क्लिंटन आहे उहा मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾेई रही। उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हेलरी क्लिंटन जी जेका ज़ाती ईमेल जो सर्वर आहे उहो FBI उन खे ॾियणो पियो। जीअं त FBI उन्हनि खां कंटिन्यूसली उन्हनि खां पर्सनल जेको अकाउंट ईमेल अकाउंट आहे उन जी जांच करे रही हुई त जिन ते हेलरी क्लिंटन पहिरियां त तमामु घणो अवॉइड कयो हुयो, कोशिशि कई हुई त उहो न ॾेई सघे पर हींअर उनखे FBI खे उहो ॾियणो पियो। जीअं त अमेरिका जी साबिक़ वज़ीर ख़ारजा पंहिंजो ज़ाती ईमेल अकाउंट FBI जे हवाले करे छॾियो आहे। जीअं त हेलरी क्लिंटन नई सदर जी चूंडुनि में बि बीठी आहे पर उनखे पंहिंजो ज़ाती ईमेल अकाउंट इस्तेमालु करण ते तनक़ीद जो निशानो बणायो वियो। FBI हेलरी क्लिंटन जे ज़ाती ईमेल अकाउंट जी जांच करे रही आहे। उन खां पहिरीं हेलरी क्लिंटन पंहिंजी ईमेल्स मंज़र आम ते आंदी हुयूं पर कॾहिं बि ज़ाती अकाउंट FBI जे हवाले न कयो हुयो। वफ़ाक़ी कानून जे मुताबिक़ वफ़ाक़ी लीडर्स जेके बि सोशल अकाउंट्स यूज़ करे रहिया आहिनि उन्हनि जो सरकारी जेको रिकॉर्ड रखणु तमामु ज़रूरी आहे। इन खां पहिरियां बि केतिरा ई अमेरिकी हुक्मरान जा ज़ाती अकाउंट रहिया आहिनि पर हेलरी क्लिंटन जो ज़ाती अकाउंट ते अमेरिकी हुकूमत ऐं अवाम जी घणी तवजा रही आई। हेलरी क्लिंटन जो चवणु आहे त हीउ अकाउंट उन्हनि तॾहिं ठाहियो हुयो जॾहिं वज़ीर ख़ारजा हुई ऐं अकाउंट ठाहिण जी इजाज़त ॿी वज़ारत ख़ारजा खां वरिती हुई। इन्हनि चयो त हीउ अकाउंट उन्हनि पंहिंजी आसानी लाइ ठाहियो हुयो त ताकी उहे ॿ अकाउंट ऐं ॿ फ़ोन इस्तेमालु न करणा पवनि। हिन वक़्तु वक़्फ़े सां हुन जा जेके बि ईमेल्स उन्हनि जे इनबॉक्स में आहिनि उन्हनि खे मंज़र आम ते आंदियो थो वञे। जीअं त नई सदर जी चूंडुनि में हेलरी क्लिंटन उम्मीदवार आहे त उन्हनि खे पंहिंजी ज़ाती ईमेल अकाउंट इस्तेमालु करण ते पंहिंजे
वोटर्स जे लाइ बि सवाली निशान बणिजी वई आहे। हेलरी क्लिंटन के जे वोटर्स ते बि जेको आहे इन जो घणो असरु पियो आहे, छो त हुननि खे जॾहिं उन्हनि जे अकाउंट जा सवाल कया पिया उन्हनि मुख़्तलिफ़ उन्हनि खां इंक्वायरी कई पई वञे त उन्हनि जी कोशिशि हूंदी ऐं उहा अवॉइड कंदी हुई त उहा पंहिंजे अकाउंट जो पासवर्ड न ॾे। 13 जनवरी 2009 में इंटरनेट रिकॉर्ड जे मुताबिक़ जेको आहे clinton@email.com ठाही वई हुई, जेका हेलरी क्लिंटन कंफर्म कई त हीअ ईमेल ID उन्हनि जी पंहिंजी आहे ऐं स्टेट डिपार्टमेंट जे लाइ उहा इस्तेमालु कंदी हुई। 1 फरवरी 2013 ते हेलरी क्लिंटन स्टेट डिपार्टमेंट छॾे ॾिनो हुयो ऐं मार्च 20, 2013 ते हेलरी क्लिंटन जा ID जा पर्सनल ID जेका आहे clinton@email.com जेका आहे उनखे सरेआम ते आंदो वियो हुयो, जेको हींअर हेलरी क्लिंटन इस्तेमालु जेका करे बि रही आहे, जंहिंमां केतिरियूं ई ईमेल्स जेके आहिनि उनजी पर्सनल ईमेल्स ऐं तस्वीरियूं बि लीक कयूं वयूं जेके क्लिंटन सां मुतलिक़ बि हुयूं। 22 मई ते 300 ईमेल हेलरी क्लिंटन जी जेके पब्लिक कयूं वयूं हुयूं ऐं हेलरी क्लिंटन पंहिंजा बयान बि मुख़्तलिफ़ बयान बि ॾिना आहिनि इन हवाले सां, जेके उन्हनि चयो आहे त प्राइवेट अकाउंट तां कोई बि अहिड़ी क्लासिफाइड ईमेल न रिसीव कई आहे न ई हुन खां मोकिली वई आहे। हा, पर उहा चए थी छो त उहा सदर जी चूंडुनि में हींअर बीठी आहे त उनखे उनजो चवणु आहे त उनजे ख़िलाफ़ु इहा कैंपेन हलाई वञे थी ऐं हूअ मुतमिन आहे त हुनजी ID कॾहिं बि ग़लति मक़सद लाइ इस्तेमालु न कई वई आहे। जी नाज़रीन, ये हुयूं असांजियूं रिसेंटली जेके भी लास्ट वीक जो जेके भी इंटरनेशनल इशूज़ विया उन हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं, तव्हांखे ॿुधायोसीं त जेके भी मोस्ट अपडेटेड न्यूज़ जेके इंटरनेशनल इशूज़ आहिनि जेके असांजी अख़बार जूं मेन सुर्खियूं बणिजनि उहे हिन महिल ताईं उन्हनि जी छा सूरत हाल हुई ऐं गुज़िरियल हफ़्ते छा थी रहियो हुयो ऐं जेको तमामु घणो इम्पोर्टेंट हो उहो तव्हांखे ॿुधायोसीं। इंशाअल्लाह नेक्स्ट वीक हिकिड़े नए टॉपिक सां नए इंटरनेशनल इशूज़ सां गॾु मिलंदासीं।